राज एक वॾो आर्टिस्ट इनकाफ शेख, जंहिंजी लोकगीत जहिड़ी ज़िंदगी। जग मशहूर नावल नवीस ऐं शाइर बोर्स पास्ट्रिक पंहिंजे हिकु लेख में लिखियो आहे त जेतोणीकि फ़नकार ख़ुदि बि ॿियनि वांगुरु फ़ानी आहे, पर जीअरे रहण जो जेको तजुर्बो हू हासिलु करे थो इहो लाफ़ानी आहे। पोइ जे ईंदड़ ज़माननि में माण्हू इहो तजुर्बो हासिलु करे सघनि था, छो त फ़नकार जो कमु खेनि उन ॻाल्हि जी इजाज़त ॾिए थो त जीअरनि ऐं ज़ाती महसूसात जो वेझड़ाई खां अभ्यास कनि। पर असां वटि को राय चैटर्जी न आहे जेको मसवर भंडारी वांगुरु इनकाफ शेख ते सुवां हयात जो किताबु लिखे। कंडी कुंभट ऐं रोहिड़े जी धरतीअ जो रहवासी इनकाफ शेख जी सारी ज़िंदगी कलम ऐं काग़ज़, बुर्श ऐं रंग हुई। सहराज न सचे मसवर ऐं अरड़े कलमनगार खे पतो हो त मुआशिरे में कहाणी फ़नपारे जी अहमियत पारोथे भत खां बि घटि आहे, पर पोइ बि सच जे इज़हार सूंह जी पधिराई जे लाइ कलम, किताब, बुर्श ऐं रंग खां भरपूर हिन कमु वरितो। इनकाफ शेख जे कम जो दाइरो एतिरो वसी हो जेतिरो थर जो वसी रेगिस्तान आहे। हिन जे महिनतनि जे तफ़ील सिंध में मसवरी परवान चढ़ण जी पंधि पई। जॾहिं सिंधी कहाणीअ जे मुनफ़रद उणत जे लाइ हिन पंहिंजे हिसे जो रेशमी रंग जहिड़ो कमु कयो। इनकाफ शेख थरपारक ज़िले जे पुराणे तालके छाछरे ऐं हाणोके तालके ॾाहलीअ जे ॻोठ गढड़े में 8 मार्च 1914 ते वक़्त जे नाम्यारे उस्ताद ऐं हकीम कादरबख़्श शेख जे घर में जनमु वरितो। थर जे फितरी आर्ट नंढपण में हिन खे मोहे विधो। ॾींहों ॾींहुं अकनि जे नीरनि फुलियनि ऐं वारी दड़नि मां वॾो उत्साह पाहे वसकारे में वारीअ जा घरड़ा जोड़ण खां वठी पटीअ ते मोर चिटण ताईं अंदर जो आर्टिस्ट अॻिते क़दम भरे रहियो हो। पर कंहिंखे परूड़ कान हो पई त कादरबख़्श शेख जो नंढड़ो पुटु अॼु जो अब्दुल्ला सिंध जी तारीख़ जो महान मसवर सगारो अफ़सानवीस सुभाणे जो इनकाफ शेख थींदो। हिन जी शुरूआती तरबियत संस वालसा मोहतरम कादरबख़्श कई। पोइ मुख़्तलिफ़ मरहलनि ऐं हालतुनि सां हथ जोड़ कंदे टंडे अलिहार, मीरपुर ख़ास ऐं हैदराबाद जे स्कूलनि मां अंग्रेज़ी दर्जा पास कया। इन दौरान हिन ड्राइंग जो इम्तिहान बि ॾिनो। जॾहिं अॻिते रेगुलर तइलीम जारी करे न सघियो त हिन ख़ानगी तौरु तइलीम जो सिलसिलो बरक़रार रखियो। MA, LLB, DTC, DM लाइब्रेरी साइंस में पोस्ट ग्रेजुएट डिप्लोमा जा इम्तिहान ॾिना। शुरूआती ॾींहंनि में कुझु वक़्तु हिन ज़राइत खाते में नौकरी कई। पोइ जल्द हिन तइलीम खाते में ड्राइंग टीचर तौरु कमु शुरू कयो। पर हिन जे अंदर जो बेचीन आर्टिस्ट अञा उतावलो हो। मसवरीअ खे सम्झण खां वधीक हिन अञा सम्झण थे चाहियो त मिटीअ जे पुरोत कापड़नि सां रूह जो रिश्तो जोड़ण जी जुस्तजू करे रहियो हो। ए हवा उन संख जे आवाज़ ते हलंदी रहे, किथे त नई बसंत जा पांधीअड़ तरसंदा। आंदमान जे मांडाण सां मीरपुर ख़ास में ड्राइंग टीचर जे नौकरी करण दौरान नंढे खंड जे नामवर इदारे सरजी स्कूल ऑफ आर्ट में तरबियत हासिलु करण जो मौक़ो मिली वियो। इहो अरसो साल 1938 ऐं 39 जो हो। हिकु साल जी तरबियत बम्बई मां वठी वापसि मोटी आयो, पर चित्रकारी चित खे वेरावेर चोरे छॾियो हो। वरी बम्बई जी स्कूल ऑफ आर्ट जो शागिर्दु थियण जो चारई पैर सोचींदो रहियो। जुनून जी हद ताईं इन सोच वीचार में 1942 में हथें ख़ाली मीरपुर ख़ास खां बम्बई हलियो वियो। उते वॾी जाखोड़ करे स्कूल ऑफ आर्ट में बम्बई में ॿीहर दाख़िला वरिताईं। बम्बई में रहण दौरान स्कूल खां पोइ शाम जो ख़ानगी कमुकार कंदो रहियो। महिनत मज़दूरी करण जो स्वभाव हिकु थरियो हुजण जे करे खेसि विरसे में मिलियो हो। इन सां पूरी रीति निभा करे गुज़र सफ़र ऐं स्कूल जी फ़ीअ जो बंदोबस्तु कयईं। अहिड़ी तरह ॾुख सुख जी हालत में 1.5 साल पढ़ाईंदो रहियो ऐं पढ़ंदो रहियो। मुक़दर जा पंहिंजा लेखिया आहिनि। हिन जी एॾी महिनत जा बावजूदि फ़नी तइलीम पूरी करण जा ख़्वाब साबिया माणे न सघियो। वाल साहब जे
बीमारी समाचारनि हीणो करे छॾियो। इनकाफ शेख पढ़ाई अध में छॾे जीअरे पंहिंजे जान पीउ जी सहार लहण लाइ मोटी आयो। पंहिंजे लाइक़ु पुट खे ॾिसी इनकाफ शेख जो वाल ॾाढो सरो थियो। खेसि बीमारी पुट जे विछोड़े जी हुई। कादर शेख पंहिंजे पुट खां वाइदो वरितो त हाणे हिन खे छॾे न वेंदो। पंहिंजे वाल साहब सां अहिड़नि कुल करण ते इनकाफ शेख हिते ई रही पियो। ॿीहर कोशिशि करे गवर्नमेंट हाई स्कूल मीरपुर ख़ास में ड्राइंग टीचर वारी नौकिरी वरिताईं। मीरपुर ख़ास में आर्ट जे लाइ वॾो उत्साह पैदा कयईं, पर उते घणो वक़्तु न रहियो। कुझु अरसे अंदरि संस बदिली ट्रेनिंग कॉलेज फारमैन हैदराबाद में थी, जिते शुरू में कॉलेज में हो रहियो, पर पोइ खेसि ड्राइंग टीचर क्लास ऐं म्यूज़ियम जो इंचार्ज मुक़ररु कयो वियो, जिते 25 साल पंहिंजूं ख़िदमतूं सरंजाम ॾिनई। मुलाज़मत दौरान तइलीम खाते तरफ़ां खेसि 1960 में वेस्ट इंग्लैंड अकेडमी ऑफ आर्ट्स ऐं ब्रिस्टल यूनिवर्सिटी ब्रिस्टल में आर्ट जी वधीक सिख्या वठण जे लाइ इंग्लैंड मोकिलियो वियो। उन मौक़े ते हिन जी पुराणी तमन्ना ॿीहर कर खयों। बम्बई में हिन बरसगीर जे आर्ट जी तारीख़ ते तवजो ॾिनो हो। इंग्लैंड में ओलह जो आर्ट पूरी रीति सम्झो। इल्मी ऐं अमली ज़िंदगी में मोहम्मद उस्मान इब्राही, ग़ुलाम मोहम्मद ग्रामी, मुराद अली मिर्ज़ा, साईं मोहम्मद इब्राहिम जोयो, ऐलाश इश्की, गुल मोहम्मद खत्री ऐं शेख हयाज़ जे काफ़िले जो कारकुन हो। कलजुग जे कापड़ियुनि खां हिन जेको कुझु पातो इहो पंहिंजे शागिर्दनि साथियुनि में विराए छॾियो। इल्मु अदब ऐं आर्ट जो सदाईं कंहिं सखी समाट वांगुरु लाक पसा कंदो हो। ज़फ़र काज़मी, अकबर सुमरो, फ़तह हलेपोटो जहिड़ा आर्टिस्ट संस रूह रिहाणे मां रची रेटा थिया। सिंधी अदबी बोर्ड, सिंध अलाइजी, सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जे अक्सर किताबनि जा टाइटल इनकाफ शेख ठहिया। इनकाफ शेख बहितरीनु कहाणीकार हो, जूं केतिरियूं ई कहाणियूं मशहूरु ऐं मक़बूल थियूं। ख़ासि तौरु हैदराबाद, गुलू बादशाह ऐं नाज़ू शामिल आहिनि। हैदराबाद कहाणी विरहाङे खां पोइ वारनि हालतुनि बाबति लिखियलु आहे, जेका सिंधी ॿोलीअ जे कुझु अहम कहाणियुनि मंझां आहे। इनकाफ शेख रेडियो जे लाइ गीतनि भरियूं कहाणियूं बि लिखियूं, जेके खे खतोरी किताब में शामिल आहिनि। इनकाफ खे सिंध जे रोशन ख़्याल अदीबनि सां मोहम्मद इब्राहिम जोए मिलायो। पोइ हीउ पंहिंजी पूरी ज़िंदगी तरक़ी पसंद अदब ऐं आर्ट जे नज़रिए ते अटल रहियो। इनकाफ शेख मोहम्मद इब्राहिम जोए सां गॾिजी सिंधी अदीबनि जी कोऑपरेटिव सोसाइटीअ में अहम किरदारु अदा कयईं। सोसाइटी पारां 10 फरवरी 1975 में शेख हयाज़ जो हिकु किताबु छपायो वियो, जंहिंमें पब्लिशर और नोट इनकाफ शेख लिखियो हो। शेख हयाज़ जे पसंदि जे शाइरनि मंझां हो। शेख हयाज़ खे पढ़ंदे ही गज़ल जे बंद ते अची बीह रहंदो हो त आऊं सूरजमुखी ॾींहुं मुंहिंजो ॾुखी, तूं त उभरी नथो अखि छा ते खॼे। इनकाफ शेख जे उमेदनि जो सिॼु किथे रहियो, इहो कॾहिं उभरियो या न, इहा राज़ जी कहाणी पंहिंजी रीति में लिकियलु रही। इनकाफ शेख ज़िंदगी जा आख़िरी ॾींहं ॾाढा अकेलाई में गुज़ारिया। मां देस में परदेसी, मां साथ सां बेसाथी, ए दोस्त न पुछ मुंहिंजे हिन वक़्तु अकेलाई। हिन साज़ में ओ साईं सो गीत हुया, लेकिन किथे हुन जा ॿुधण वारा, छा ते वॼे शहनाई। हिन ॾुखनि ॾाखड़नि अलमियुनि अकेलाइनि ऐं उदासियुनि बावजूदु गॾड़े जी चिकी मिटी ते जनमु वठंदड़ हिन आर्टिस्ट अदीब पंहिंजी पूरी ज़िंदगी लोक कथा वांगुरु गुज़ारी। ज़िंदगी जे पोएं ॾहाके में हिन खे थर घणो यादि ईंदो हो। रेगिस्तान में अक मकड़ सां खेॾींदड़ मासूम ॿार जी तमन्ना वांगुरु हिन ॿीहर थर मोटणु थे चाहियो, पर मोटी न सघियो। 15 अगस्त 1991 ते सिंध जो ई सभा जो आर्टिस्ट ऐं अदीब लाॾाणो करे वियो। थर भिटाइजी न सिटनि सां ॾिनो, पासा पोलड़ियनि ॿाहूं सर ॿेई, अखियूं नक आरेजरे टिमायम टेई, ॾूर थिया ॾेई पिरी पायर वट में। इनकाफ शेख तबियत जो नेठो निमाणो हो ऐं पंहिंजे हथनि सां कॾहिं कंहिंखे ॾुख न ॾुखोयो। लफ़्ज़ ॻाल्हाईंदो हो या माखी जा फुड़ा। हिन जी ॿोली शफ़क़त ऐं मिठास सां भरपूर हूंदी हुई। आर्ट ऐं अदब ते हिन जूं केतिरियूं ई ॻाल्हियूं त शागिर्दनि ऐं साथियुनि खे अॼु बि यादि आहिनि। इनकाफ शेख वटि वॾी लाइब्रेरी हुई, वॾे वक़्तु ताईं मुताले में गुज़ारींदो हो। तारीख़ जो वॾो ॼाणू हो। हिन तारीख़ इस्लाम ऐं तारीख़ अंदलस जहिड़ियूं नायाब तहरीरूं पिणु ॾिनियूं। पढ़ण जे मुक़ाबले में सदाईं इहो कौल वरजाईंदो हो त जेको
किताब पंहिंजे ज़हन खे हथोड़ो न हणे सोचण ते मजबूर न करे इहो किताब न पढ़। काश कोई इनकाफ शेख जे किताबनि खे मेड़े गढड़े जे क़दीम मंदर वटि इनकाफ शेख लाइब्रेरी जोड़ाए त जीअं थर जे साधन मारूड़नि खे आलमी पद जो इंसान दोस्त मवाद पढ़ण जे लाइ मिली वञे। छाछरे में इनकाफ शेख जे नाले सां आर्ट कॉलेज क़ाइमु कराए त जीअं थर मां आर्ट जे सलाहियतूं निकिरी निर्वार थियनि। मिठीअ में इनकाफ शेख जे तस्वीरनि जी नुमाइश कराए त जीअं इनकाफ शेख जे कम जो तसलसल भिटनि मां ॿीहर जुड़ी पवे। जॾहिं सिंधी शाइरीअ जे वॾे नाऊं शेख अयाज़ इनकाफ शेख जे महानता खे महसूसु कंदे पंहिंजे कविता जो किताब वाटूं फुलण छायूं जीअर पनाह इनकाफ शेख जे नाले कंदे लिखियो आहे। शाल सुभाणे झोल भरे जेब लुरीअ में लोची विया तिन खे कोई यादि करे।